तहरीक इंसाफ जो हकीकी आज़ादी मार्च इस्लामाबाद तरफ रवां दवा। इमरान खान जो डी चौक ते पहुंचण जो ऐलान। इस्लामाबाद, रावलपिंडी, लाहौर, कराची, अटक पुलिस समेत ॿियनि हंधनि ते चगरियो। शेलिंग, पथरा, एहलकारनि ते हमला, इलाइक़ा जंग जो मैदान बणिजी विया। पीटीआई कारकुननि इस्लामाबाद में वणनि गाॾी ऐं कराचीअ में पुलिस वैन खे ॿाहिरि छॾे। पुलिस केतिराई कारकुन गिरफ़्तार करे वरिता। सुप्रीम कोर्ट तहरीक इंसाफ के जलसे की इजाजत ॾींदे इस्लामाबाद के H9 ऐं G9 विच में जलसे लाइ इंतजाम करण जो हुकुम ॾेई छॾियो। फैसले में चयो वियो आहे त एहतिजाज कंदड़ पुरअमन रहनि, मिल्कियतुनि खे नुक़सान न पहुचायो वञे। तहरीक इंसाफ ॾिनल गाइडलाइन ते अमल कंदी। वकीलनि खे हिसायो न वेंदो, रस्ता भी खोलिया वञनि। उम्मीद त समूरा मामला जमहूरी अंदाज़ में हल कया वेंदा। जस्टिस एजाजुल हसन रिमार्क्स ॾिना त अहिड़ो प्लान ॾिनो वञे त जीअं एहतिजाज कंदड़ पुरअमन तरीक़े सां अचनि, एहतिजाज खां पोइ घर वापसि हलिया वञनि। ईअं न थिए जो जलसे खां पोइ फैज़ाबाद या मोटरवे बंदि कयो वञे। अवाम ॿाहिरि निकिरे ऐं डी चौक इस्लामाबाद पहुचे। हक़ीक़ी आज़ादीअ लाइ अॼु फ़ैसिलाइतो ॾींहुं आहे। ख़ुशख़बरी आहे त सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे त न का रुकावट विधी वेंदी ऐं न ई का गिरफ़्तारी थींदी। मुल्क ते चोरनि ऐं अमरीकी ग़ुलामनि जी हुकूमत मढ़ियल आहे। इम्पोर्टेंट हुकूमत मंज़ूर न आहे। असांजो एहतिजाज खे रोकण लाइ रंडकूं विछाई वियूं। मरियम, बिलावल ऐं फज़ल रहमान मार्च कयो, पर कंहिंखे बि न रोके वियो। का बि ताक़त इस्लामाबाद पहुचण खां न रोकींदी। तहरीक इंसाफ जो सरबराह इमरान खान। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो आहे त सुप्रीम कोर्ट इमरान खान के महफ़ूज़ रस्तो ॾिनो, पर हुन अदालती हुक्म जा बखियाव टेड़े छॾिया ऐं माण्हुनि खे डी चौक ते अचण लाइ चयो पियो वञे। हिन हुकूमत खे चयो हो त मार्च खे अचण ॾियो जीअं हक़ीक़त साम्हूं अचे। फ्लॉप मार्च बाद पीटीआई अॻवाननि राब्तो करे ॻाल्हाइण लाइ चयो। सुप्रीम कोर्ट में हुननि उहो ग्राउंड घुरियो जिते 10,000 माण्हू अची सघनि था। मिल्कियतुनि, वणनि ऐं गाॾियुनि खे ॿाहिरि ॾिनी वई आहे। पीटीआई जो लॉन्ग मार्च नाकाम थी वियो। अवाम फितने डफे जो साथ नाहे ॾिनो। इमरान खान जहाद लाइ निकितो आहे त अॻ में पंहिंजा ॿार पाकिस्तान आणे। लॉन्ग मार्च के नाले ते फितनो मार्च कयो पियो वञे। 3 सूबनि जे अवाम फितने मार्च के रद्द करे छॾियो आहे। इमरान खान क़ौम खे गुमराह विरहाइण चाहे थो। सियासत जी आड़ में दहशतगर्दी जी साज़िश बर्दाश्त न कई वेंदी। ही पुरअमन सियासी मार्च न, पर हथियार बंदनि जो टोलो आहे। कानूनी अमलदारी लाइ अदालती फैसले ते 100% अमल कंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद शाह जो चवणु आहे त पीटीआई जो मार्च मुकमल तौर नाकाम थी चुको आहे। पीटीआई वारा पुरअमन रहण जी ख़ातिरी कराइनि त परेड ग्राउंड में भी धरणे जी इजाज़त मिली सघे थी। हुन अहिड़ो को बयान नाहे ॾिनो त फ़ौज अची इक़्तिदार संभाले। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त धरणनि सबबि अॻु बि पाकिस्तान खे नुक़सान पहुचाए पियो। धरणा हणी दुनिया खे कहिड़ो पैगाम ॾिनो पियो वञे। हू महांगाई कंट्रोल करण लाइ महिनत करे रहिया आहिनि। अॻूणी हुकूमत महांगाई बदिरां अपोज़िशन खे कंट्रोल करण में वक़्तु गुज़ारियो। मौजूदा हुकूमत आईनी तरीक़े सां आई आहे। काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन जो चवणु आहे त मॉडल टाउन सान्हेवाई तारीख़ न वर्जाई वञे। अॻु कॾहिं बि मुल्क जूं अहिड़ियूं हालतूं नाहिनि ॾिठियूं। पुलिस खे शेलिंग बंदि करणु घुरिजे। मुख़्तलिफ़ शहरनि में तहरीक इंसाफ के कारकुननि जी गिरफ़्तारनि लाइ छापा। उमरकोट, इस्लाम कोट, न्यू सईदाबाद, बाकराणी, जाम साहब, भिरिया रोड, उडेरो लाल स्टेशन, उस्मान शाह हुड़ी ॿियनि शहरनि में पुलिस जूं कार्रवाइयूं। केतिराई कारकुन गिरफ़्तार। हैदराबाद जे हैदर चौक ऐं भरपासे वारनि इलाइक़नि खे पुलिस कड़ो चाढ़े छॾियो। लाड़काने में सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त। गिरफ़्तारनि खां बचण लाइ अक्सर शहरनि मां पीटीआई अॻवान ऐं कारकुन ग़ाइब थी विया। भारतीय अदालत कश्मीरी हुर्रियत अॻवान यासीन मलिक के उम्र कैद ऐं 10,000 रुपया दंड जी सज़ा ॿुधाए छॾी। यासीन मलिक के दहशतगर्दनि जी फंडिंग केस में सज़ा ॿुधाई वई। कश्मीरी हुर्रियत अॻवान यासीन मलिक अदालत में जज के मुखातिब थींदे चयो त हू अदालत खां ख़ैरात न घुरंदो। खेसि जेका सज़ा ॾियणी आहे उहा ॾिनी वञे।
अॼु भारतीय जमहूरियत ऐं इंसाफ़ जे निज़ाम लाइ कारो ॾींहुं आहे। यासीन मलिक खे ॿुधायल सज़ा, आज़ादी वारी जिदोजहद में रूह फूकी ॾे को बि कश्मीरियुनि खां हक़ ख़ुद इरादियत नथो खसे सघे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ यासीन मलिक खे शर्मनाक केस में गैर मुंसिफ़ानी सज़ा ॾियण मज़हब जो अमल आहे। भारत कॾहिं बि कश्मीरियुनि जी हक़ ख़ुद इरादियत ऐं आज़ादी लाइ आवाज़ खे दॿाए नथो सघिजे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी। इलेक्शन कमीशन पंजाब असेंबली जे ख़ाली थियल 20 तकनि ते चूंड जो ऐलान करे छॾियो। 20 तकनि ते नंढी चूंड जो शेड्यूल जारी। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त 17 जुलाई ते पंजाब जी 20 ख़ाली सीटुनि ते चूंड थींदी। सिंध में मजमूई तौर पानी की खोट 38 सैकड़ो थी वही। पंजाब तरफां टीपी ऐं सीजे लिंक कैनाल में 8034 क्यूसेक पानी खड़त जारी। सखर बैराज वटि पानी वहकरन में वाद खोट 9.5 सैकड़ो थी वही। सखर बैराज में निकरंदड़ राइस कैनाल अॼु भी खुली न सघियो। सखर बैराज वटि मथां वहकरो 56,190 क्यूसेक ऐं हेठां वहकरो 20,350 क्यूसेक रिकॉर्ड। गुडू बैराज वटि पानी सतह में वाद वारो सिलसिलो रुकिजी वियो। 24 कलाकनि दौरान साॻी सूरतहाल बरक़रार। गुडू बैराज वटि पानी जो मथां वहकरो 68,871 क्यूसेक ऐं हेठां वहकरो 62,851 क्यूसेक रिकॉर्ड। बेगारी सिंध फीडर अञा ताईं बंद पियल। कशबोर शिकारपुर ऐं जेकाबाद ज़िलनि में फसलनि जी पोखी मुतासिर ज़मीनूं बंजर बणजण लॻियूं। कोटड़ी में नींगर सां बदफेली की कोशिश जे इल्ज़ाम हेठि 2 ॼणा गिरफ़्तार। नींगर जे पीउ बख़्त अली ओढो की फरियाद ते 5 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल। नींगर जे वालिद बख़्त ओढो दाख़िल FIR में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त संदसि मासूम पुट शादी हालत में वेटर तौर कमु कंदो आहे। 21 अप्रैल ते जवाबदारनि बदफेलीअ जो निशानो बणायो। बॉर्डर रेलवे स्टेशन भरिसां ट्रेन के टक्कर में नौजवान फौत। पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल करे छॾियो। फोती की सुञाणप न थी सघी। रोस्तम वेझो मासूम नींगर ट्रैक्टर हेठां जी वाडी फौत। ॻोठ शाह ॾिनो कमालाणी में 10 वरेंडो अलहंदो कमालाणी ट्रैक्टर हेठां अची फौत थी वियो। नींगर जो मण घर पहुचण ते कोहराम अची वियो।